ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। ॿ दोस्त पाण में ॻाल्हाइनि पिया। हिकिड़ो चएसि पियो, यार हाणे शादियुनि ते संभाले वञिणो पवंदे। चई, छो छा थियो भला? चई, पहिरीं छा हूंदो हो, घर मां 4 ॼणा वेंदा हुआसीं, किथे 5 स्टार में हुजे, किथे रिज़ोर्ट में हुजे, 4 ॼणा वञी शादी अटेंड करे ईंदा हुआसीं। ऐं परियों माइट हुजे त 500 रुपया, वेझो माइट हुजे त 1000 रुपया ॾेई ईंदासीं। चई, पोइ छा थियो, हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे? चई, उन ॾींहुं मां वियुसि शादीअ ते, मुंहिंजो नंबर अञा स्टेज ते वञण जो परियां हो करे, त हिननि जीअं ई पहिरियों माण्हू अॻियां वियो, छोकिरीअ खे लिफ़ाफ़ो ॾिनई, छोकिरी थैंक यू चयो, ऐं उहो लिफ़ाफ़ो खणी पासे में हिकिड़ो माण्हू वेठो हो, हुनखे ॾिनो, बुज़ुर्ग माण्हू। हुन लिफ़ाफ़ो खोली, स्टेज ते लिफ़ाफ़ो खोली, उहो वेठो हो कुर्सीअ ते, खोले करे हेठां माइक कढी ऐं हुनजो नालो चई, रतनलाल पंजवाणी जे तरफ़ां 251 रुपया ऐं 4 भाती आया अथव। हाणे मां ॾकी वियुसि, इहे सभिनी जी अनाउंसमेंट कंदो त सभिनी जा पोल खुली वेंदा। मां हुन ॾींहं ते 1000 जो लिफ़ाफ़े जे बदिले 2500 ॾेई आयो आहियां। चओ ओम साईं राम।